मां मर्दन जे खिलाफ मर्दन खे ही इस्तेमाल मजबूत मर्द जो सहारो घुर्जे उनखे पंहिंजे पेरनि में नथा झुकायूं। पर मेरे सां मुंहिंजो निकाह थी वियो आहे, सॼी ज़िंदगी मां बेवान वारी गुज़ारींदसि। तुंहिंजी ॿी शादी थींदी। चालान धोखो उनजी फितरत में आहे। दोस्तों तकरार ड्रामे जी अचण वारी किस्त में मूमल पंहिंजी भेण खे चवंदी अदी हुन धोखेबाज जो नालो न वठ जंहिं पंहिंजा मक़सद हासिल करण जे लाइ असांखे हिन अड़ा में उछलायो, यानी हू सिजावल खान जे बारे में चई रही आहे। ऐं मूमल जी भेण चवंदी मूंखे इहो तूं ॿुधाए तूं करण छा कंदी, छा करण वारी आहीं। ऐं मूमल चवंदी मां मर्दनि जे ख़िलाफ़ मर्दनि खे ई इस्तेमालु कंदुसि, यानी हू मूसा जे बारे में चई रही आहे। ऐं इन जे लाइ मूंखे हिकु मज़बूत मर्द जो सहारो घुरिजे, यानी मज़बूत मर्द उन खे मूसा ई मिलंदो, उन सां हू शादी करे ऐं इन्हनि खे जेको आहे इन्हनि खां पंहिंजो हक़ हिसाब वठंदी। मज़बूत मर्द जो सहारो घुरिजे। हाणे दोस्तों मूमल शादी कंदी जेको आहे मूसा सां, ऐं ॿी तरफ़ मीर वरी जेको आहे अकबर जे साम्हूं वेही चवंदो नवाब खान त माफ़ी जे लाइक़ बि न आहे, जेसीं ताईं उन सां सिधो झेड़ो करे उन खे पेरनि ते नथो झुकाइजे। जेसीं ताईं नवाब खान खे पंहिंजे पेरनि ते नथा झुकायूं तेसीं ताईं नवाब खान पंहिंजी शरारतुनि खां कोन मुड़ंदो। इहो मीर वेही करे हवाल कढींदो अकबर जे साम्हूं। ऐं ॿी तरफ़ भावल जे साम्हूं भावल जी धीउ यानी राणी चवंदी बाबा ॾाढ साईं सही, मीर खे पंहिंजो वर मुंहुं मञी वरितो आहे, हाणे मां उन सां ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थी। जेकॾहिं मीर खे कुझु थियो न सॼी ज़िंदगी मां बेवाउनि वारी गुज़ारींदुसि। जे सॼी ज़िंदगी तूं मूंखे बेवा ॾिसणु चाहीं थो त भली वञी तूं मीर खे मारे अचु, मां तोखे कोन रोकींदुसि। यानी फ़ैसिले में जेको आहे भावल वारा न बीठा, तॾहिं राणी जेको आहे इहे ॻाल्हियूं करे रही आहे ऐं भावल वारा जेको आहे मुतमिन नथा थियनि फ़ैसिले में, ऐं राणी कमज़ोर करणु चाहे थी इहे ॻाल्हियूं करे भावल खे। ऐं वक़्त ते चवंदो सोट मां इहा तुंहिंजी ॻाल्हि कोन थो मञा ऐं इतफ़ाक़ नथो रखां, हुननि तोसां ऐं असां सां ॾाढ कयो आहे ऐं मीर जे मोए खां पोइ तुंहिंजी ॿी शादी थी वेंदी। ऐं ॿी तरफ़ खां मूसा ऐं दरिया खान जॾहिं जेल खां छुटी ईंदा ऐं मूसा इहा ॻाल्हि कंदो त मां नवाब खान खां पलांद वठंदुसि, लेकिन दरिया खान चवंदो इहा ॻाल्हि सोचण खां पहिरियां इहे जुमिला यादि कर तोखे नवाब खान छा चयो, कंहिंजी बर्बादी करण जे लाइ पुराणियूं ॻाल्हियूं यादि कर। ऐं मूसा कावड़ में चवंदो हू धोखेबाज़ शख़्स आहे, धोखो उनजी फितरत में आहे, मुंहिंजे कॾहिं नी नवाब खान सां हथु मिलायो, पोइ इहो शख़्स ज़हर जा वटा मूंखे पंहिंजे हथनि सां पीआईंदो। लेकिन दोस्तों इन मां इहा ॼाण मिले थी त मूसा नवाब खान सां ठा करण वारो न आहे ऐं इन शइ जे लाइ आमादा करण जे लाइ दरिया खान ज़ोर लॻाए रहियो आहे। ऐं दरिया खान जो इहो ई मनसूबो आहे त मां हिननि जो ठा कराए इन मसइलनि मां ई जान छॾायां, लेकिन मूसा इहा ॻाल्हि मुतमिन न कंदो। लेकिन जेका मूमल चाल खेॾण वारी आहे शादी वारी, इहा शादी वारी चाल अॻिते हली कामयाबु थी वेंदी ऐं मूसा ऐं मूमल जी शादी थी वेंदी। मूमल सिर्फ़ु मतिलब जे लाइ शादी करे रही आहे मूसा सां, ऐं मूसा उन खे ख़बर आहे इहो ई शख़्स आहे जेको सभिनी खे मुंहुं ॾेई सघे थो, नवाब खे ऐं जेको आहे सिजावल वारनि खे, ऐं हिते मीर अची टाको ॾींदो मूसा जी शादी में, इहो बि भंडण उथंदो ऐं मूमल मीर खे साफ़ इनकार करे छॾींदी, चवंदी तुंहिंजी बि शादी थी वई आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे मां जाते शादी कयां, तूं त मूंसां शादी न कई। पोइ हिते जेको आहे दोस्तो मूसा शादी कंदो ऐं मूसा खे उहे मीर जे मथां थोरी घणी त कावड़ आहे, उनजी मंग सां हुन शादी कई त हू हुनजी मंग सां शादी करे छॾींदो, लेकिन मूसा खे इस्तेमालु कंदी मूमल ऐं अॻिते हली इहो ई वरी भंडण उथंदो।